ग़रीब अवाम पंहिंजी आमदनी मां ख़ानदान जा ख़र्च बर्दाश्त नथो करे सघे। असां पंजाब में टेस्ट ऐं इलाज खे मुफ़्त कयो आहे। हिकु नाम नेहाद साज़िश तहत गुर्दनि जे इस्पताल खे तबाह करण जी कोशिश कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में जिना मेडिकल कॉम्प्लेक्स जो बुनियाद रखण वारी तकरीफ़ी ख़िताब। वज़ीर आज़म चयो त जिना मेडिकल कॉम्प्लेक्स सिर्फ़ रावलपिंडी ऐं इस्लामाबाद वारनि लाइ न हूंदो, हीउ इस्पताल ख़ैबर पख़्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर जे ॿाहिरनि लाइ बि आहे। जिना मेडिकल कॉम्प्लेक्स में नर्सिंग स्कूल ऐं लेबॉरेटरीज़ ठाहियूं वेंदियूं। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बरसाति जे अॻकथी इस्लामाबाद, लाहौर ऐं रावलपिंडी में बि ककर वसंदा। ख़ैबर पख़्तूनख्वा, बलूचिस्तान, गिलगित ऐं आज़ाद कश्मीर में बि बरसाति जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसातुनि जो सिलसिलो 27 जुलाई ताईं जारी रहंदो। सिंध समेत सॼे मुल्क में गर्मी जो ज़ोर बरक़रार। जैकबाबाद, कशमोर ऐं शिकारपुर में गर्मी पद 42 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। फैसलाबाद ऐं सरगोदा में पारो 41 डिग्री ताईं पहुची वियो। मुल्तान ऐं बहावलपुर में 40 डिग्री, लाहौर ऐं पेशावर में 38, इस्लामाबाद ऐं कराची में गर्मी पद 36 डिग्री रिकॉर्ड। बांग्लादेश जी सुप्रीम कोर्ट सरकारी मुलाज़मतुनि में कोटा सिस्टम बाबति हाई कोर्ट जो हुकूमत अमल दरामद रोके छॾियो। हाई कोर्ट गुज़िरियल महीने सरकारी मुलाज़मतुनि में कोटा सिस्टम बहाल कयो हो। बांग्लादेश में गुज़िरियल 5 ॾींहनि खां कोटा सिस्टम ख़िलाफ़ जारी पुरतशद्दुद मुज़ाहिरनि सबबि मारिजी वञण जो अंग 135 थी वियो। 2500 खां वधीक ज़ख़्मी। हुकूमत मुज़ाहिरीन खे ॾिसंदे ई गोली हणण जो हुकुम ॾेई छॾियो। जर्मनी जे शहर फ्रैंकफर्ट में अफ़गानी शहरियुनि जो पाकिस्तानी कौंसल खाने ते हमिलो। पाकिस्तान जो झंडो लाहे अफ़गानिस्तान जो झंडो लॻायो वियो। कौंसल खाने जी इमारत ते पथराव कयो वियो। हमले में मुलविस 2 अफ़गानी गिरफ़्तार। जर्मन हुकूमत पुलिस वधीक नफ़री घुराए सूरत हाल ते कंट्रोल करे वरितो। पाकिस्तान जो एहतिजाज। जर्मन परॾेही वज़ारत खां जांच जो मुतालबो। जर्मन अख़्तियारनि पाकिस्तान खे जांच कराइण जी ख़ातिरी कराए छॾी। यमन जे हौसी बाग़ियुनि तरफ़ां इसराइली गाॾीअ वारे शहर तल अबीब में ड्रोन हमले जे जवाब में इसराइल जा यमन जे शहर हुदैदा ते हवाई हमला। 3 ॼणा मारिजी विया, 80 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। इसराइली फ़ौज हुदैदा में तेल जे खूहनि खे निशानो बणायो। हौसी बाग़ियुनि जो चवणु आहे त इसराइल जे हमलनि जो जवाबु ॾींदासीं। फ़लस्तीन जी हिमायत में फ़ौजी ऑपरेशन जारी रहंदो। गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास हिकु भेरो ॿीहर मुलतवी। ज़रीन मौज वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि मेंबरनि जी मसरूफ़ियतुनि सबबि इजलास मुलतवी कयो वियो। नई तारीख़ जो ऐलान जल्द कयो वेंदो। इन खां अॻु 10 जुलाई ते बि गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास मुलतवी कयो वियो हो। पीटीआई अॻवान ऐं ॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद सियासत तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल पंहिंजे पैगाम में शफ़क़त महमूद चयो त अॼु खां 34 साल अॻु सरकारी मुलाज़मत तां इस्तीफ़ा ॾेई सियासत में क़दम रखियो। घणी सोच वीचार खां पोइ सियासत तां रिटायर थियण जो फ़ैसिलो कयो आहे। बाक़ी हयाती लिखण ऐं पढ़ण लाइ वक़्तु करणु चाहियां थो। अहिड़ो फ़ैसिलो न कंहिंजे दबाव में अची कयो, न ई वरी कंहिं ॿी पार्टी में शामिलु थियण जो इरादो आहे। नवाज़ शरीफ़ जे अॻूणे पॉलिटिकल सेक्रेटरी आसिफ किरमाणी मुस्लिम लीग नून छॾण जो ऐलान करे छॾियो। आसिफ किरमाणी वफ़ाक़ी हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो त माण्हू महांगाई ऐं गाठे चोड़ बिजली बिल सबबि ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि, पर ख़ुशामद कंदड़ चई रहियो आहे त सभु कुझु ठीकु आहे। मियां साहब मुल्क में सभु कुझु ठीकु न आहे। जल्द ई पार्टी छॾण बाबति तफ़सीली बयान जारी कंदुसि। कराची में बिजली जी लोड शेडिंग सबबि शहरी परेशान। न्यू कराची, नॉर्थ कराची, सुरजानी टाउन, लियाकताबाद, नॉर्थ नाज़माबाद, लियारी, बल्दिया टाउन, औरंगी टाउन, कोरंगी में बिजली बंदि। कैलेक्टर जे तर्जुमान जो चवणु आहे त शहर जे 70 सैकड़ो रहायशी इलाइक़नि में बिना कंहिं वक़्ते जे बिजलीअ जी फ़राहमी जारी आहे। 30 सैकड़ो इलाइक़नि में 10 कलाकनि ताईं लोड शेडिंग कई पई वञे।
घर की वेझो 2 ॾींहं अॻु गुम थियल नौजवान जो तलाउ मां लाश हथ। ॻोठ धणी बख्श रहवासी लाडू शर जो तलाउ मां लाश हथ आयो। वारसनि तरफ़ां क़त्ल जो इल्ज़ाम। नेशनल हाईवे ते लाश रखी धरणो। जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। रतो देरो भरिसां ॻोठ मिठो बिरोही जे रहवासियुनि 7 वरनि जी ज़ैनब बिरोही जो मच्छी जे तलाउ मां लाश हथ आयो। वारसनि जो चवणु आहे त निंगरी रांदि कंदे पेर तिरकण सबबि मच्छी जे तलाउ में किरी पई ऐं ॿुॾी फौत थी वई। वाक़ियो इतफ़ाक़ी तौरु पेश आयो। निंगरी जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो।